आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। हींअर तव्हां असांखे कहिड़े शाइर गीत पिया ॿुधायो? हे असांजो महबूब खान जानी जो शाइर है। ही गीत भी उस्ताद मास्टर मंजूर जो है। ॿ लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि, मां तव्हांखे ॿ लफ़्ज़ ॿुधायां थो। जॾहिं सां थो भेटियां तोखे तबला जवाब तूं, जॾहिं सां थो भेटियां तोखे तबला जवाब तूं, अञा बि असां सां प्यारा, अञा बि असां सां जानी करे थो हिजाब तूं, जॾहिं सां थो भेटियां तोखे तबला जवाब तूं, जॾहिं सां थो भेटियां तोखे। माशाअल्लाह साईं, जीअं त अव्हां पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो त तव्हां पाण बि तमामु सुठी शाइरी कयो पिया ऐं अलाह पाक तव्हांखे गलो बि तमामु सुठो ॾिनो आहे। इहे अलाह पाक जूं कंहिं कंहिं ते महिरबानी हूंदियूं आहिनि, सभु कंहिं ते न हूंदियूं आहिनि ऐं ख़ासि तव्हां ते अलाह पाक जी महिरबानी आहे। अलाह तव्हांखे हिकु वॾी गली सां आवाज़ु, सुहिणी आवाज़ु, मिठड़ी आवाज़ नवाज़ियो आहे। त तव्हां पाण जॾहिं शाइरी कयो था त ॿियनि शाइरनि खां चवंदा त पंहिंजी का शाइरी में पंहिंजो ई कलाम, पंहिंजी कंपोज़िंग अगरि असांजे नाज़रीन खे ॿुधाए त महिरबानी थींदी। हीअंर साईं जन जे महिल इंटरव्यू वठणु अचनि पिया त उन टाइम मां लिखां पियो वेठो, ताज़ा लफ़्ज़ आहिनि, नवां लफ़्ज़ मां हिनमहिल ई लिखिया आहिनि, मां तव्हांखे उहे ॿुधायां थो। घड़ी खन लई सही तुंहिंजो मिलणु वणंदो आहे, घड़ी खन लई सही तुंहिंजो मिलणु वणंदो आहे, मूंखां सच जे पुछी, मूंखां सच जे पुछी उन महल जीअण वणंदो आहे, घड़ी खन लई सही तुंहिंजो मिलणु वणंदो आहे, घड़ी खन लई सही तुंहिंजो मिलणु वणंदो आहे। साईं साईं सवाल कंदासीं त साईं तव्हां हिन वक़्तु इहे जेके गीत ॻायल आहिनि अंदाज़नि उहो तव्हांजो केतिरो हूंदो अंदाज़नि गीतनि जो ख़ासि करे? जीअं त मूंखे सवेरे बि मां इहा ई ॻाल्हि कई हुन में इंटरव्यू में त ऑडियो जे दौर में 7 खां 8 एल्बम मूं कया, उनखां बाद वीडियो CD जो लॉन्चिंग सिस्टम थी वियो, उन में मूं 40 एल्बम 45 खनि रिकॉर्ड कया आहिनि हिनमहिल ताईं। ऐं जेके यूट्यूब ते अपलोड आहिनि गाना उहे तक़रीबन 1400 ऐं 1500 खनि ताईं तव्हांखे मिली वेंदा। यूट्यूब ते मुंहिंजे नाले सां मुंहिंजी ID आहे, यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे, उते तव्हांखे मिली वेंदा अपलोड थियल। ऐं बक़ाया जेके दोस्तनि खे साईं करे ॾिनऊं, मतिलबु को दोस्त आयो हुनखे असां पर्सनली गाना करे ॾिनासीं, पर्सनली हुनजी शाइरी, पोइ उहो कुझु अपलोड थियल न आहिनि यूट्यूब ते, माना टोटल मिलाए सिलाए 2500 खनि गाना मूं रिकॉर्ड कया आहिनि हिन टाइम ताईं। जी साईं, तव्हां जीअं ॿुधायो त तव्हां पंहिंजी जेका शुरूआति कई उहा 2000 खां शुरूआति कई, ठीकु साईं। उन टाइम मास्टर मंजूर साहिब जन हाल हयात हुया त तव्हांजी उन सां मुलाक़ात या उन खां केतिरो उन वेझड़ाप हुई तव्हांजी उन सां? असल में मास्टर मंजूर साहिबु उन टाइम हाल हयात हुयो, उन सां मिलण जी त मूंखे हमेशह सिक हूंदी हुई। हिकिड़े प्रोग्राम में असां गॾु थिया हुआसीं, उस्ताद पीरल कमर जी वरसी हुई, उते असीं गॾु थिया हुआसीं, पर बायफेस मूं मास्टर मंजूर साहिब खे पहिरियों दफ़ो उते ॾिठो। उन्हनि 4 खां 5 गीत उन्हनि उते महफ़िल में ॻाया, उन सां बक़ाया कचहरी न थी सघी, सिर्फ़ु स्टेज ते उस्ताद हामिद मूंसां गॾु हुयो, उस्ताद हामिद मेमण एज़ अ रिकॉर्डिस्ट उते साउंड ऑपरेट करे रहियो, उन सां मूं गॾु वेठो हुउमि ऐं मास्टर मंजूर साम्हूं ॻाए पियो। उनखां बाद में उस्ताद हामिद मेमण पंहिंजो स्टूडियो खोलियो कंबर शहर में, त उते कुझु गीत मुंहिंजा रिकॉर्ड कयईं। पोइ उस्ताद हामिद ॿुधायो त मां तुंहिंजा गीत 4-5 जेॾीमहिल हैदराबाद वियुमि उस्ताद मास्टर मंजूर खे ॿुधायमि त हीउ छोकिरो कीअं आहे, कीअं थो ॻाए, त उस्ताद मास्टर मंजूर जी ज़बानी त हीउ छोकिरो तमामु भलो ॻाए थो ऐं हिनखे चओ त महिनत करे अॻिते ईंदो इनशाला। सो उहे लफ़्ज़ मुंहिंजी दिलि ते अञा ताईं बि आहिनि, मां महिनत जारी ऐं सारी रखंदो आहियां, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। त मां अॼु बि हुनखे फॉलो कंदो आहियां ऐं इनशाला अॻिते बि फॉलो कंदुमि। ऐं जेके दोस्त मास्टर मंजूर जा मदा आहिनि उहे मास्टर मंजूर जी ख़ुशबू ॻोल्हींदा आहिनि, मूं में मां उन्हनि जो बि घणो थो रातो आहियां, छो जो उहे आहिनि त मां आहियां, उन्हनि मूंखे तमामु घणो प्यार ॾिनो, उन लाइ तमामु घणो थैंक यू। माशाअल्लाह साईं, हीअं असांखे त लाड़काणे जे शाइर मुसाफ़िर ज़मीर जो कहिड़ो गीत था ॿुधायो? असांजो तमामु बहितरीनु लेखक, बहितरीनु शाइर
ऐं बहितरीनु अदीब सुगड़ भी चई सघूं था असां। उनजी शाइरी में गजगोड़ हूंदी आहे सदाईं, जेॾीमहिल बि कोई बि आइटम पेश कंदो आहे। तमामु सिंध ते बि उनजा काफ़ी खोड़ सारा गीत लिखियल आहिनि। उत जाग सिंधी, उत जाग सिंधी, अहिड़ा मशहूरु जेका सो मौक़ुफ़ उनजा आहिनि। ऐं हींअर बि हिकिड़ो गीत आहे असांजे भाउ जो, जेको मां मुसाफ़िर ज़मीर साहिब जी शाइरी में तव्हांखे ॿुधाईंदुमि। अॼु असां ग़रीबनि जी यादि कीअं आई अथई, अॼु असां ग़रीबनि जी यादि कीअं आई अथई, या त को मुफ़ाद अथई हो, या त को मुफ़ाद अथई, या पीती अॼु सवाई अथई, अॼु असां ग़रीबनि जी यादि कीअं आई अथई।